अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे झूना मार्केट में ॿ झूना माण्हू। हू बाज़ार मां लंघी रहियो आहे, चइनी तरफ़नि गौर सां थो ॾिसे, अॻियां पोयां साॼे ऐं खाॿे। हुनखे अॼुकल्ह जो सस्तो माल वठिणो आहे ऐं उन मक़सद लाइ हू हर हिकु गाॾे ॾांहुं ध्यान सां थो ॾिसे। बाज़ार में ॾाढो गोड़ आहे, ख़ासि तौर ते गाॾनि वारा त काकड़ो पिया फाड़ीनि। हू शोर खे पसंदि न करण जे बावजूदि बि हलण ते मजबूर आहे। खेसि पुटस लाइ कुझु रेडीमेड कमीसूं ऐं अमेरिकन जीन जूं कुझु पैंटूं वठणियूं आहिनि। आम दुकाननि ते त उहे हज़ारनि में ॻाल्हाईंदियूं आहिनि, पर झूना मार्केट जे गाॾनि ते उहे सस्तियूं मिलियो वञनि। हू वाच ॾिसे थो, 11:15 थिया आहिनि। ख़ैर मूं वटि त काफ़ी टाइम आहे, आराम सां ॾिसंदो वञा कहिड़ी तकड़ अथमि। हू गाॾनि खे ताड़ींदो अॻिते वधंदो थो वञे। केॾीअ महिल खेसि कंहिं गाॾे ते जेकॾहिं का झलक नज़र अचेसि थी त उनखे वञी फफोले थो, पर वरी पसंदि जी शइ न मिलण ते मायूस थी अॻिते थो वधे। हू पकी उमिरि जो आहे, लौंदड़ियुनि वटां अछा वार मथे जे कारनि वारनि लाइ चुगली खाई रहिया आहिनि त हिन केस कयो आहे। नक्शा हल्का ऐं रंग सावरो अथसि। हू हिकु आम मर्द आहे, दिलि में चोर थी पाए। जेकॾहिं हिते कंहिं वाक़िफ़कार कंहिं गाॾे ते कमीसूं फफोलींदे ॾिसी वरितो त छा चवंदुसि, पर वरी पाण खे मुतमइन थो करे, छा चवंदुसि। ॿुधाईंदोसांसि त उन गाॾे ते काल्ह मुंहिंजो पुटु पैसा किराए वियो हो, से खणणु आयो हुउसि। पर अॼुकल्ह गाॾनि ते केरु थो पैसा किराईंदो वठे। मूंखे को मज़बूत बहानो ॻोल्हणु घुरिजे, पर मां बहाना छो थो ॻोल्हियां। कंहिं ॾिसी वरितो त बि पुठी ॾेई बीहंदुसि, ॿियो छा। हू कुला झटके बेफ़िक्रनि वांगुरु हलणु थो लॻे। वरी सोचूं ज़हन में टपी पवनिसि थियूं, कंहिंखे ख़बर त कोन पवंदी त को मां झूना मार्केट जूं कमीसूं वठणु आयो हुउसि। पर कंहिंखे कहिड़ी ख़बर त मां हिते छो आयो आहियां। पोइ मां छो थो शक कयां त को मूं ते खिलंदो। हू ख़्यालनि खे झटके हिकु गाॾे ते पियल कमीस खे हथ में झले हुन जे टुकुनि वग़ैरह खे जाचण थो लॻे। गाॾे वारो छोकिरो हिन खे ॾिसी होकनि में वाधारो थो करे, ॼणो हिन खे इंतज़ारु ई हिन जो हो। अंग्रेज़ी माल, पहिरियों भेरो, 100 जो माल, 3 रुपया। हू हिकु ॿ कमीसूं उथलाए मस थो त खेसि कुल्हनि ते कंहिंजो हथ थो महसूसु थिए। छिरकी पोयां ॾिसे थो, को हमरा सॾेसि पियो, मुरीद साहब। हू मुड़ी ॾिसे थो, ग़ुलाम हुसैन बीठो हो। ग़ुलामू तूं हिते कीअं? हू खिखो विखो थी ग़ुलाम सां मिले थो। दिलि में सोचे थो, हिन खे बि हींअर ई हिते मिलणो हो। बसि साईं, रोज़गार लाइ बीठल आहियां, हीउ गाॾो मुंहिंजो ई आहे। हू वाइड़ो थी थो वञे। तुंहिंजो आहे? पुछेसि थो। हा साईं, जॾहिं तव्हांजी बदिली थी वई हुई त पोइ मां बि रिटायर थी वियो हुउसि। हाणे हीउ धंधो कंदो आहियां। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हू दिलि में खिसकण जी सोच थो करे। साईं भला ॿार वग़ैरह ख़ुशि आहिनि? हा बिल्कुलु ठीकु आहिनि। तूं ॿुधाए, वक़्तु कीअं पियो गुज़रे? हू न चाहण जे बावजूदि बि पुछे थो। मिड़े अलाह जो शुक्र आहे। तव्हां केॾांहुं पिया वियो? हिते ई मिड़े कुझु शेविंग क्रीम वग़ैरह वठणु आयो हुउसि। हितां लंघियुसि त गाॾे ते नज़र पियमि। अलाए छो दिलि चयो त हथु लाइ ॾिठमि। साॻी ॻाल्हि आहे साईं, जेका शइ वणेव सा खणो, तव्हांजो पंहिंजो गाॾो आहे। ख़ुदा न करे जो मां गाॾो हलायां। हू दिलि में पुछां थो खाए। कुझु देरि तरसी हिन चयो, चङो मां हलां? ईअं कीअं साईं, चांहि चुको त पियो। न मां हलां थो। हू खिसकणु थो चाहे, सोचे थो। हिन खे ख़्यालु बि हाणे आयो त चांहि जी सलाह बि कबी आहे। मां बिल्कुलु कोन पीअंदुसि। न साईं, तरसो। मस त असां ग़रीबनि वटि आया आहियूं। ग़ुलाम खेसि मिनथूं कंदे होकारींदड़ छोकिरे खे पाण ॾांहुं सॾियो। छोरा, उहा चांहि त वठी अचु साहब लाइ, बिल्कुलु मस्केदार। ऐं पोइ हिन खे ॾिसंदे चयाईं, मुंहिंजो पुटु आहे साहब, धंधे ते लॻायो अथमि। हूअं नौकिरीअ में छा थो मिले? हा बिल्कुलु।
हिकिड़ी छोकर पीउ खां पुछे थो। हा बाबा, हिकिड़ी। ग़ुलाम पुट खे छिड़िबे थो। छोकर चांहि वठण लाइ हलियो थो वञे। ग़ुलाम साणसि ॻाल्हाईंदो बि रहे थो त विच विच में होका बि ॾींदो थो रहे। खेसि अजीब थो लॻे। साईं माफ़ु कजो, रड़ियूं न कयूं त धंधो ई न हले। ग़ुलाम बि ॼण महसूसु करे थो वठे त साहिब खे ॻाल्हि नथी वणे। साईं अवां हिन थले ते थी वियो, तव्हांजे लाइक़ु त न आहे, पर हू चइनी तरफ़ ॾिसंदे पाण खिखो विखो थो थिए। खेसि हाणे माण्हुनि जूं नज़रूं अजीब थियूं लॻनि, ॼण हू खेसि हिकु गाॾे वारे जी चांहि पीअण ते टोकूं कंदा हुजनि। हू चुप थी पासे वारे थले ते वञी वेही थो रहे। ग़ुलाम हिन जी तबियत खां वाक़ुफ़ु हो। हुनखे कुझु बि कोन चयो। वरी पाण होका ॾियणु लॻो। 3 रुपया, विलायती माल, 3 रुपया। बाज़ार में चङी रश हुई। ग़ुलाम जो गाॾो माण्हुनि सां भरियो पियो हो। मुरीद पाण खे अलाए कीअं महसूसु करणु लॻो। ग़ुलाम होका ॾींदे कॾहिं कॾहिं हिन ॾांहुं ॾिसी मुरके थो। जवाब में हिन खे बि मुरकणो थो पवे। उहो मुरकणु हिन खे अज़ाब थो लॻे। माण्हू छा सोचींदा हूंदा, हाणे त फाथो आहियां, पोइ फतकणु कहिड़ो। उहो अखियूं पूरे सोचनि में गुम थो थी वञे। काफ़ी अरसो अॻु हू हिकु ऑफिस में हेड क्लार्क हो। हिन जा मातहत क्लार्क ऐं हू माण्हुनि खां ख़र्ची वठण में का बि किफ़ायत कोन कंदा हुआ। ग़ुलाम हुसैन हिन जे सेक्शन जो पटेवालो, जेको पिणु हिननि जो हाल भाई हो। हिन सभिनी क्लार्कनि खे चई पंहिंजा % मुक़ररु करे छॾिया हुआ। हू पाण बि ग़ुलाम जी सिफ़ारिश कंदो हो, न त छा करे। हिन जे वठण महिल ग़ुलाम ॼण सिर ते बीठो हुजे। घुमियो फिरियो पियो हिन जे टेबल ते ईंदो हो। मुरीद साहब, चांहि त न खपे? मुरीद साहब हीअं, साहब हूअं। ऐं पोइ मजबूर थी हिन खे चवणो पवंदो हो। हिन दर ते बीठल पटेवाले खे बि मिड़े 5 रुपया खनि ॾेई छॾिजो। साहब वटि फाइल खणी ईंदो वेंदो आहे ऐं ग़ुलाम उहो ॿुधी उतां खिसकी वेंदो हो। हू बीठो त दर ते हूंदो हो, पर संदसि 3 ॾींहं खे क्लार्क जे हथ ते ऐं कन हिन जे ॻाल्हियुनि ते हूंदो हो त हू कबूतर खे मुंहिंजी सिफ़ारिश करे थो या न। हू आम तौर ते पंहिंजनि ग्राहकनि खे कबूतर चवंदा हुआ। जंहिं महिल उहो कबूतर पंहिंजो कमु कराए उॾामण लाइ दर वटि ईंदो हो त ग़ुलाम वेझो अची हुनखे सलाम कंदो हो। सलाम साहब सलाम। उन सलाम करण महिल हिन जे अखियुनि में अजीब रोशनी हूंदी हुई ऐं चपनि ते अजीब मुर्क। ऐं कबूतर जॾहिं हिन खे कुझु ॾेई अॻिते वधंदो हो त ग़ुलाम हुनखे फ़ौजी सल्यूट कंदो हो। हिन जा सल्यूट सिर्फ़ु कबूतरनि लाइ हूंदा हुआ। क्लार्कनि खे हू सिधो सलाम कंदो हो, याने फ़क़ति सलाम अलैकुम चवंदो हो ऐं उन मां साहब लफ़्ज़ कढी छॾींदो हो। मुरीद खे कबूतरनि ते ॾाढी खिल ईंदी हुई, ख़ासि तौर ते जॾहिं हू क्लार्कनि खे ॾियण खां पोइ ग़ुलाम खे कुझु ॾींदा हुआ। 5-10 रुपया त का ॻाल्हि कान हुई, पर हिननि जे मुंहं ते अजीब तासुरु हूंदो हो। अलाए फुरजण जो, अलाए उन फुर सबबु हथ ईंदड़ कमाईअ जो। साईं चांहि। ग़ुलाम जो पुटु चांहि जो कोप झलियो बीठो हो। ख़्याल विकिरी वञनिसि था। हू छोकिरे खां पुछे थो, पिणे कोन पीअंदो छा? साईं तव्हां पीओ, अॿे जी चांहि बि थी वेंदी। उन महिल ग़ुलाम बि अची वियो। साईं पी वठि बि, तव्हां पीओ। ओ छोरा, होको त ॾे न। उन पुट खे छिड़बियो ऐं पुटसि वरी होकनि ॾियण में लॻी वियो। म्या ग़ुलाम, कमाई चङी थींदी आहे। हू चांहि जो ढुक थो भरे। बसि साईं, मिड़े कुझु अॻु जेतिरो त न। बसि मिड़े मां रिटायर थी वियो आहियां, हाणे पंहिंजा बाग़ अथमि, जंहिंजो ख़्यालु कंदो आहियां। मिड़े गुज़र थी वेंदो आहे। बसि साईं, अलाह जो शुक्र आहे। बसि साईं, अलाह जा शुक्र आहिनि। ग़ुलाम मुरकणु लॻो। हिन जूं नज़रूं वरी गाॾे ते भटकणु लॻियूं। सोचणु लॻो, उहो ॻाढ़ी शर्ट कहिड़ी न सुठी आहे, खणी वठां। पर ग़ुलाम छा चवंदो? ग़ुलाम हुन जे नज़रुनि खे ताड़े थो वठे। साईं, ॾाढी सुठी कमीस अथव, खपेव? न न, मां ही कपिड़ा न पाईंदो आहियां। हिन फिको फिको मुरकियो। मिड़े हुन जो रंग सुठो, उन करे पियो ॾिठमि। कंदो ॿिए पासे वराए चांहि जा जल्दी ढुक भरण थो लॻे। पासे खां थोरो पर भरो हिकु आइननि जो दुकानु आहे।
माण्हू हिन जे भर वारे दुकान वटि लंघंदे आईने में पंहिंजी शकिल ज़रूरु था ॾिसनि। न ॾिसनि त छा थी पवे न, उहो अजीब थो भाए। चाहे जल्दी ख़तमु करे। हिन चयो चङो मां हलां थो। भली साईं, पर भेरो न बणिजो। चङो हिन मोकिलायो। सलाम साहब। ग़ुलाम हिन खे झुकी सलाम कयो। सलाम करण महिल मुरीद खे हिन जूं अखियूं ऐं चप साॻी मुर्क मुर्कंदे नज़र आया। कबूतर खे ॾिसण वारी मुर्क, नज़रुनि जी मुर्क, चपनि जी मुर्क ऐं कुझु घुरण जी पुराणी तमन्ना। मुरीद छिरकी पियो। घणो कुझु सम्झी वियो। खीसे में हथु विझी 2-3 रुपया कढी ग़ुलाम ॾांहुं वधायईं। न साईं न, मूं ख़र्ची वठणु बिल्कुलु छॾे ॾिनी आहे। अचे रख, हा वठि। हू ज़ोर थो करे। न साईं बिल्कुलु न, ग़ुलाम इनकार थो करे। मुरीद वधी उहे पैसा ज़बरदस्ती हिन जे खीसे में विझी थो छॾे। काई ॻाल्हि कान्हे, चङो मां हलां थो, मौला मालिक। हिन हलणु चाहियो त पोयां खड़को थियो। ॿुधी मुड़ी ॾिठाई त ग़ुलाम फ़ौजियुनि वांगुरु पेर मिलायो बीठो हो। हिन जीअं ई मुड़ी ॾिठो त हुन पेर खे ज़ोर सां ज़मीन ते खयो ऐं मुर्कंदे हिन ॾांहुं ॾिसी सलूट कयो। हू अॻिते वधी वियो। साम्हूं ओचितो आईननि वारो दुकानु अची वियुसि। हू न चाहण जे बावजूद बि आईननि में ॾिसे थो। संदसि मुंहुं अलाए कहिड़े अहसास सां पुर आहे। हिन खे पंहिंजो मुंहुं ओपरो थो लॻे, ॼणु उहो कंहिं कबूतर जो हुजे। हिन खे ईअं थो लॻे ॼणु हिन जे अंदर वारो हेड क्लार्क हिन ते खिलंदो हुजे।